जेल में तव्हां हुते कीअं महसूस कयो? पाकिस्तानी जेल ऐं हुन जेल में केतिरो तव्हांखे कीअं फ़र्क़ु महसूस थियो या साॻी ॻाल्हि आहे? बाबा मां थो चवां त हुननि जो जेल असांजी एयरपोर्ट बि अध ते न ईंदसि। हो जेल अधु कयूंसि था, पोइ बि असांजी एयरपोर्ट जेकी चवनि था जना एयरपोर्ट आहे कराची जी, अध ते बि न ईंदसि। जहिड़ा हुन जा रूम ठहियल आहिनि, जहिड़ो केतिरनि खे गरम पाणी ॾियनि, थधो पाणी ॾियनि, मिली वाटर ॾियनि, यूरोपी पैकिंग में साईं खे चवां केतिरनि खे गोश्त पिया ॾियनि। वाह, अड़े हिते चोंपलिन जो सीपट लॻो पियो आहे। लथां एयरपोर्ट लाहौर वारी कैमरा सिधी न जेको फोटू कढनि, हर हर वेठा पछाड़े पोइ अखर लिखी छॾनि असांजे हथनि ते, अबा पेननि ते तव्हांजो हे नंबर, अबा हीअ पाकिस्तानी हालत, सॼो थेलो मुहार अची वियो, गुम थी वियो तुंहिंजो, इहा बि ख़बर कान्हे थेलो हिन जो काॾे वियो। जॾहिं नंबर ॾिना ज़मान हो कि बाबा एप्लीकेशन लिख रहा, एप्लीकेशन हाँ एप्लीकेशन लिख रहा, तुंहिंजो सामान पोइ ॾिस वञे तुंहिंजो पोइ हिते आहे, मुंहिंजो खानो ख़राबु थिए हिते तव्हां चोराए विया हूंदो। वरी पोइ उन ऑफिसर एप्लीकेशन लिखी ॾिनी, हाणे टेली पे तो फोन कयासीं, अबा मुंहिंजो थेलो कि बाबा तुंहिंजो ईंदो ईंदो। इहा हालत आहे। हेॾो साईं खे चवां सऊदी अरब जो जेल, पाकिस्तान में अहिड़ो इदारो अहिड़ो भलो कोन्हे को, सिर्फ़ु उन जेल, ॿिया इदारा अलाए छा आहिनि। जॾहिं लाहौर एयरपोर्ट ते तव्हां लथव पाकिस्तान में, तव्हांखे माना कीअं महसूस थियो? माना सिस्टम सही हो या? बाबा सिस्टम छा चए, गुदाम में पिया वञूं न अंदरि, ॿाहिरि वरी इंटरनेशनल अंदरि वञ त चवंदो गुदाम लॻो पियो। असांजी एयरपोर्ट आहे लाहौर, ॿाहिरों अखरनि जो प्रमोशन वॾो, त बाबा इंटरनेशनल एयरपोर्ट लाहौर, वाह इहा लाहौर। मंझि ॾिसींदे हिकिड़ा अंधा अंधा जहाज नंढड़ा नंढड़ा बीठा हुआसीं, को ॿ हे जहाज जेको सऊदीअ जो वियो पेवर लॻो एयरपोर्ट खे खयूं बीठो। भला कंप्यूटर सिस्टम सही हो त इमिग्रेशन न वारा सही हुआ? ॾाढो कंप्यूटर सही हो, कैमरा खे हर हर वेठो ॿुधा में सुतलियूं ॿधियूं पयूं हल कैमरा खे। हाणे साईं खे चवां जॾहिं सिधा थियूं, अरे बणा होॾे हेॾी ख़ल्क क्रॉस करे था अचनि, त भई ईअं न पिया अचनि त कंधो हेॾे कयो या कीअं फोटू निकिरी पिया आहिनि। ऐं हिननि जो जॾहिं वरी नड़ीअ को हिकिड़ो ऑफिसर झलियूं बीठो हुजे कैमरा खे, त हाणे बीह जाए सिधो थी, हा बा कढनि फोटू कढो। इहा आहे असांजे पाकिस्तान जी हालत। बसि उते सही आहे न, माना हिते तोखे मज़ो नथो अचे। बाबा हाणे हो कहिड़ा नेमत वारा मुल्क आहिनि, हे पाकिस्तान सॼी ज़िंदगी हाणे त हुन 3 से न ईंदो, हो बादशाह मर्द आहिनि। तव्हां छा था सम्झो हिन बिगाड़ जेको सिस्टम जो बिगाड़ आहे, हो हेॾो जेको माहौल फ़र्क़ु पिया ॿुधायो, होॾो जेल हेॾो जा इदारा, त पोइ उन्हनि खे तव्हां बराबरि कोन पिया कयो। हेॾे जेकी हेॾी वॾो बिगाड़ आहे, इन जा ज़िम्मेवार केरु आहिनि? असां अवाम आहियूं या सियासतदान आहिनि? न बाबा सियासतदान, उते सौ सिधो सियासतदान ठग, सभु कुझु लुटे बुटे अची असां लंडनी हूं, असां अंग्रेज़ हूं, असां पाकिस्तानी न आहियूं। अड़े खाओ पाकिस्तान में वोट जूं, असां हिते पिया था सड़ूं। हींअर अॻे हलंदा बिजलीअ जी, बिजलीअ बर्दाश्त कई थी न जो, हाणे रंधु रहियल खोल पाणी में बंदि कईंदा आहिनि। अब बाबा पाणी न आहे, दरिया में मिटियूं पई थियूं उॾनि। ॿुधी होॾो लाहौर मां लथो हा त साईं यको ॾिसींदो त हुननि जे माना सब्जियुनि में बि पए पिया फल फबरनि। ऐं जंहिं महिल पंहिंजी सिंध में जो आहे में त न पाणी आहे न बिजली आहे, का शइ न आहे। विंझे लाड़काणे ताईं ॿुधाए मां त विंजड़ा हणंदा पिया। सही आहे हालत हे पाकिस्तान आहे। माना बिजली खे बि असां गाइब कयोसीं, तव्हांखे बख्शीश ॾिनीसीं, असां बेॾा ॾियारी झलियूं हणंदासीं। ॿुधी न, हाणे उहो जेको पाणी जेको असां डंडुनि में लुढ़ंदा हुआसीं, मेयूं तरंदियूं, उहो बि मेरो पाणी बि बंदि थी वियो। हाणे साईं इहा आहे असांजी पाकिस्तान जी हालत। साईं अलाह भलाई कंदो न। इन जो ज़िम्मेवार तव्हां कंहिंखे था सम्झो? तव्हां पंजाब जे लाहौर एयरपोर्ट ते लथव, त पंजाब खां तव्हां पूरो पंजाब ज़ाहिर क्रॉस कयो, उन पूरे पंजाब खे ऐं सिंध खे तव्हां केॾा ॾिसो? पंजाब जा सियासतदान सही आहिनि, सिंध में रुगो मसइला आहिनि, या सिंध जो ऐं पंजाब जी हालत साॻी आहे? न, पंजाब फिट आहे। हुननि जा जेके आहिनि हुननि जा कम था कनि, असां वारा कम नथा कनि, खाई था वञनि, माल खे सरड़े था वञनि। जेको पाणी बि खपे त हींअर असां एतिरा कमज़ोर थी विया आहियूं, पाणी बि नथा वठी सघूं। इहा कमज़ोरी आहे न साईं खे चवां। हाणे वरी ॾिसो साईं, हाणे चवनि था त इमरान खान ईंदो। साईं न आहियूं बाबा। इहो ॿुधो भला, जेको आहे सो हे जेको अमन अमान हिन महिल सिंध में थियो आहे, इहो ॿुधूं था जेको नवाज़ शरीफ़ करायो आहे, तव्हां कीअं था सम्झो? नवाज़ शरीफ़ करायो हींअर फौज जी अखि बी आहे। हा, फौज जो जजनि जो कंप्यूटर फ्री वियो आहे, असांखे ॿाहिरों ख़बर पए पई त हाणे निज़ाम जेको हिननि फेरायो आहे,
त हाणे इहे जेके माना सम्झो त इहे कवाली सियासतदान इन्हनि जो पोयों डंडो आहे त हाणे मुल्क खे सुधारींदा जॾहिं मुल्क हाणे सम्झनि था त हाणे थी सघे मत आवाम निकिरी जे रोडनि ते तंहिंखां हाणे कुझु आवाम खे रोक ॾियूं वतन खे कुझु सोच कयूं न त हे वतन त खपाए चुका आहिनि न बाक़ाइदे सां रोड बि चीन ठाहे बिजली बि चीन ठाहे पाणी बि हाणे सुभाणे चवंदा चीनारो ॾींदो बाक़ी हिननि पंहिंजी पिरापटी कहिड़ी ठाही आहे उहो फैसल जेको असांखे सऊदी अरब जो फैसल मस्जिद जेकी ठही आहे त उहा फैसल जे नाले सां पाकिस्तान अहिड़ी मस्जिद न ठाही फैसल जहिड़ी उहो फैसल मरी बि वियो ॿाहिरि मुल्क वारा तोहफ़ा ॾेई आहे त बाबा फैसल मस्जिद आहे उन जा असां पहिरियां फोटू कढूं हा भाई हीअ मस्जिद त केॾी हाई क्लास जी आहे ऐं असां अहिड़ी का मस्जिद न ठाही बेनल अक़वामी त हाणे हीअ असां शइ ठाहियूं था न न हा हाणे रहियल खोल आया आहियूं यको ते दरिया मां पई बि मिटी उॾी अड़े बणा ज़ुल्म जेको दरिया जेको ॾिसी पियो त मेहड़ ताईं अचे दरिया टच कंदो पाणी में हाणे पाणी बि बंदि बिजली त ॾेई सघियूं बाबा बिजली जो तव्हां सवाल ई पैदा न तव्हां सिधी ॾींदो हाणे इहा तव्हां गला बसके जे पर हाणे घटि में पाणी त ॾियो न भला महांगाई कीअं कीअं मस उते त सस्ता ई आहे फ्रूट वग़ैरह हर शइ सस्तो आहे हिते हेॾी महांगाई आहे 10 रुपए शइ छॾे उहा हींअर 50 ते थी मिले छा वीचारो ग़रीब माण्हू को 500 कमाईंदो 600 कमाईंदो छा खाईंदो 24 कलाक अंबड़ियूं त न खाईंदो अंब खाए पियो टियों जेको अचे त 12 महीने खां अंब लहंदो हुन ग़रीब जी सिक न थींदियूं अमीर खाए थो ग़रीब जी सिक न थींदी त मां अंब खावां मां गोश्त खावां काॾो वीचारो गोश्त जा फोटू कढी वीचारो मोबाइल में रखी वेठो आहे खाए कोन थो सही आहे इहा आहे असांजी पाकिस्तान जी पोज़ीशन बाबल